सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे इहा जेका कुदरत असांखे नेचर ॾिनी आहे त पंहिंजो कुझु बि न आहे पर सभु कुझु पंहिंजो आहे। इहा वॾा कमाल जी नेचर आहे असां इंसाननि जी। इहो बि सभु चवंदा आहियूं कुझु न खणी आयासीं, इहो बि सभु चवंदा आहियूं कंहिं हथ लाहियो त ॾिसी रखंदासीं। यानी पंहिंजी जान ते खेॾी वेंदा आहियूं लेकिन माल खे हथ लाइण न ॾींदा आहियूं। ऐं इहो बि सम्झंदा आहियूं असांजो कुझु बि कोन्हे। ऐं जे पोइता हक़ीक़त में कुदरत जी वॾी रहमत भरियल हूंदी आहे। ऐं हक़ीक़त में इन करे असां इंसान जेकॾहिं इहा आदत असांजी न हुजे त शायदि असां इंसान बि न रहंदासीं। त असांजो कुझु बि कोन्हे पर सभु कुझु असांजो आहे। इन जो कारण इहो आहे छाकाणि जॾहिं असां जनम वरितोसीं उन वक़्तु असांजूं मुठियूं बंदि हुयूं, लेकिन जॾहिं संसार में वेंदासीं त हथ खोले करे वेंदासीं। वञण वक़्तु असांजूं मुठियूं बंदि न हूंदियूं, अचण वक़्तु ॿार जेको बि हुजे मुठियूं बंदि हूंदसि, खुलियल न हूंदसि। पर जॾहिं इंसान वेंदो आहे त हथ ख़ाली वेंदो आहे, मुठियूं खोले करे वेंदो आहे। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त असां जेके बि इंसान आया आहियूं असांजी सोच, असांजी बुद्धि, असांजी सम्झ, असांजो अकुल असांखे मिलियल मालिक जी रहमत उहा एतिरी त जो जॾहिं असां आयासीं त पंहिंजे कर्मनि जी मुठी गॾु खणी करे आया, यानी कुझु न कुझु कर्म भोगन करे आया। जेकॾहिं कर्म कुझु भोगना ई न हुजे न त असां अचूं छो आहे, इंसान थियूं छो आहे। बस बहुत मोक्ष खे हुजो आहे, मुक्ति खे पाए वञो आहे, छो अचो आहे। माना आया आहियूं त कुझु न कुझु कर्मनि जो खातो चुकाइण आया आहियूं, कंहिंजो कुझु लाहिण आया आहियूं, कंहिंजो कुझु वठण आया आहियूं। छाकाणि त यकीन रखंदा आहियूं जेको कुझु कंदा आहियूं तहिड़ो पाईंदा आहियूं।